बिचा हाला में पाक फूड्स ऐं इज़हार यकजहती तौर म्यूनसिपल कमेटी हाला जो हंगामी इजलास। चेयरमैन म्यूनसिपल कमेटी हाला गुल मोहम्मद पंवर, चीफ म्यूनसिपल ऑफिसर सैयद मोहसन अली शाह जी ज़रिए सदारती गुजरियो। इजलास में भारत पारां मुल्क पाकिस्तान की शहरी आबादी मथां ड्रोन हमला करण खिलाफ ठहरा पेश कंदे भारत की दहशतगर्द वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। म्यूनसिपल कमेटी हाला में मुनक़द इजलास के चेयरमैन हाला गुल मोहम्मद पंवर सैयद मोहसन शाह खिताब कंदे चयो त भारत पाकिस्तानी शहरी आबादी मथां ड्रोन हमला करे मासूम शहरीन के शहीद करे रहियो आहे। इबादत गाहुनि मथां हमला करे उन्हनि खे पिणु शहीद कयो वियो आहे। हुन चयो त मुल्क पाकिस्तान में रहंदड़ हर मकतब फ़िक्र सां लाॻापियल पाकिस्तानी पंहिंजे पाक फूड सां शान बशान गॾु आहे। इजलास में हाला म्यूनसिपल कमेटी जे समूरनि मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कंदे खेनि 24 कलाक पंहिंजा मोबाइल नंबर खोले रखण जो हुकुम जारी कयो वियो। जो त क़ौमी शाहराहुनि तां गुज़रंदड़ पाक फौज जे दस्तनि जी ख़िदमत लाइ म्यूनसिपल कमेटी हाला पारां सिंध हुकूमत पारां ॾिनल हिदायतुनि जी रोशनी में हर मुमकिन सहूलियत जो इंतज़ाम कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।